नाज़रीन, बदीन में सोशल मीडिया ते गुस्ताखाना मवाद जी शेयरिंग ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ मज़हबी जमातुनि ऐं वापारी तंज़ीमुनि पारां शटरबंद हड़ताल कई वई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इमरान अब्बास। गुज़िरियल कुझु अरसे खां सोशल मीडिया ते गुस्ताखाना मवाद जी शेयरिंग ख़िलाफ़ बदीन में जमायत अहले सुन्नत, जमियत उलमा इस्लाम, जमायत अहले तशय्युअ, जमियत अहले हदीस ऐं ॿियनि मज़हबी ऐं वापारी तंज़ीमुनि पारां शटर बंद हड़ताल जो सॾु ॾिनो वियो हो, जंहिंखे बदीन जे वापारियुनि भरपूर मोट ॾींदे पंहिंजो मुकमल कारोबार बंदि रखियो। इन मौक़े ते जमियत अहले हदीस जे अॻवान डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समूह जो चवणु हो त बदीन शहर में अॼोकी ही तारीख़ी हड़ताल उन जो सबब ही आहे त लगातार सिंध में सोशल मीडिया ते अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर जंहिं तां असांजूं जानियूं ऐं असांजा माल, असांजा माउ पीउ कुर्बान हुजनि, उन अज़ीम हस्ती खे बाद बदनसीब लगातार गार गंद कनि पिया, घटि वधि ॻाल्हाइनि पिया। ॿिए पासे शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ जंहिंमें सराफा बाज़ार, सब्जी मार्केट, मुर्गी मार्केट, मोबाइल मार्केट ऐं शाही बाज़ार समेत ॿिया कारोबार मुकमल तौर ते बंदि रहिया।